सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 8 मज़मून साइंस बाब 4 सबक 6 ॿेलनि जी वढाई डिफॉरेस्टेशन। ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿारो हिन सबक में असां ॿेलनि जे बारे में ॿेलनि जी वढाई यानी डिफॉरेस्टेशन जे बारे में पढ़ंदासीं। हिन सबक जा उनवान आहिनि फॉरेस्ट, डिफॉरेस्टेशन, पर्पसेस ऑफ डिफॉरेस्टेशन ऐं इफेक्ट्स ऑफ डिफॉरेस्टेशन। ॿारो असांखे ख़बर आहे त ॿेला छा आहिनि, पर छा उन जी डेफिनेशन या वस्फ़ ख़बर आहे? ॿेला दरअसल घणनि ऐं वॾनि वणनि वारी एराज़ीअ खे चइबो आहे। हिन जो ॿियो जेको आहे उहो चई सघिजे थो त दरिया जे कंढीअ लॻ वणनि ऐं ॿोड़नि वारी एराज़ी आहे। हिन में ॿोड़ा बि लॻी सघनि था ऐं वण बि थी सघनि था। अंग्रेजीअ में अ फॉरेस्ट इज़ एन एरिया ऑफ लैंड डोमिनेटेड बाय ट्रीज़, यानी जंहिंमें घणा वण हुजनि। हिन खे सिंधीअ में जंगल, झंग, बेशा या बन बि चइबो आहे। जेकॾहिं असां सिंध में ॾिसूं त सिंध में ॿेला घणो करे सिंधू नदीअ जे ॿिन्ही पासनि ते आहिनि। इन खे असां कचे वारा ॿेला चवंदा आहियूं। इन खां अलावा इनलैंड फॉरेस्ट बि आहिनि जंहिंखे असां आबियारी वारा ॿेला चवंदा आहियूं। धुॿण वारा ॿेला यानी मैनग्रोव फॉरेस्ट बि आहिनि जेके समुंड जे किनारे ते आहिनि। ऐं मैदानी ॿेला यानी रेंजलैंड फॉरेस्ट जेके आहिनि उहे बि कुझु मक़दार में मौजूदु आहिनि। सो जेकॾहिं असां ॾिसूं त टोटल जेको सिंध में ॿेला आहिनि उहा 1.25 मिलियन हेक्टेयर ते पखिड़ियल आहिनि। ऐं इहो सॼी सिंध जी एराज़ीअ जो 8% आहे, यानी सिंध जी एराज़ीअ जो 8% ॿेलनि सां ढकियल आहे। पर जेकॾहिं हिन जो हाणे असां मुक़ाबिलो कयूं KPK सां यानी ख़ैबर पख्तूनख्वा सां, त KPK में तक़रीबन डबल आहिनि सिंध खां ॿेला। 2.043 मिलियन हेक्टेयर आहिनि, पर उहे KPK जी आबादीअ जो 20% आहिनि। किथे 8% सिंध में, किथे 20%, यानी 5 हिसो KPK जो ॿेलनि सां ढकियल आहे। जेकॾहिं असां ॿेलनि जी अहमियत जी ॻाल्हि कयूं त ॿेलनि जी सभिनी खां वॾी अहमियत इहा आहे जो उहे ऑक्सीजन जो ज़रियो आहिनि। वण फोटोसिंथेसिस सां ऑक्सीजन पैदा कंदा आहिनि जेका असांखे साहु खणण लाइ ज़रूरी आहे। इन्हे जे करे ऑक्सीजन पैदा करण जे करे उहे आबहवा जी तब्दीली जे ख़िलाफ़ रुकावट आहिनि। जीअं असां ॾिठो त आबहवा तब्दील थी थिए ऐं गरम थी थिए मौसम, उनजे करे जॾहिं ऑक्सीजन ठहे थी ऐं सिज जी रोशनीअ में फोटोसिंथेसिस थिए थो ऐं वणनि जी छांव मौजूदु थिए थी त उहा आबहवा जी तब्दीलीअ जे ख़िलाफ़ हिकिड़ी रुकावट आहे। ॿेलनि जो ॿियो कमु धरतीअ जी संभाल आहे। ॿेलनि जूं पाड़ूं ज़मीन खे ॼमाए रखंदियूं आहिनि पंहिंजी जाइ ते, ऐं उनजे करे घणे मींहं या घणे ॿोॾ जे करे ज़मीन पंहिंजी जाइ तां कोन हटंदी आहे। उनजे करे धरतीअ जी संभाल थींदी आहे। ॿेला इंसान जी सहूलियत जो बि घणो सामान मुहैया कंदा आहिनि। असांजे घर जो फर्नीचर थियो, काठी थी, कागज़ थियो, पेंसिल थी, खाधे जो सामान थियो, कपिड़ो लटो थियो, झुगियूं थियूं या घर ठाहिण थियो, ऐं असांजे ट्रांसपोर्टेशन यानी असांजे सवारीअ जो बंदोबस्तु बि काठीअ सां थींदो आहे जेको असांखे ॿेलनि मां मिलंदो आहे। ॿेला ॿियनि जानदारनि लाइ यानी जानवरनि ऐं ॿूटनि लाइ बि अहम आहिनि, छो त जेतिरा ॿेला घणा हूंदा ओतिरा जानवरनि जी ऐं ॿूटनि जी जेके नंढा नंढा ॿूटा आहिनि उन्हनि जी वाध ऐं वेझ बहितर थींदी। सो हाणे असां ॿेलनि जी अहमियत जेकॾहिं बयानु कंदासीं त चई सघूं था त ॿेला हयात लाइ लाज़मी आहिनि। वण असांजी हवा खे साफ़ कनि था ऐं असांजे पाणीअ खे छाणीनि था। ज़मीन जे पाइजण खे ॿेला रोकनि था। ॿेला आबहवा जी तब्दीली जे ख़िलाफ़ रुकावट जो कमु कनि था। ॿेला ॿूटनि ऐं जानवरनि जे नस्लनि खे वाध वेझ में मदद कनि था। ॿेला इंसाननि खे सहूलियत जा वसीला मुहैया कनि था, जीअं दवाऊं थियूं, खुराक, इमारती सामान, ॿारण, जंहिंमें काठियूं ऐं कोयलो ॿई शामिल आहिनि। ॿारो हाणे असांखे ॿेलनि जी अहमियत त ख़बर पइजी वई, पर हाणे असां ॾिसूं त ॿेलनि जी वढाई छा लाइ थींदी आहे। अंग्रेज़ीअ में हिनखे डिफॉरेस्टेशन चइबो आहे। फॉरेस्ट ॿेले खे चवंदा आहिनि, डी जो मतिलबु ख़तमु, यानी जंगल खे ॿेलनि खे ख़तमु करणु, डिफॉरेस्टेशन। इहो छाजे लाइ थींदो आहे? वणनि जी कटाई ॿेलनि में असां ॿिनि मक़सदनि सां कंदा आहियूं। या ज़मीन खे कंहिं ॿिए मक़सद लाइ इस्तेमालु करणो हूंदो आहे, या वढियल वणनि खे असां मुख़्तलिफ़ कमनि लाइ इस्तेमालु कंदा आहियूं।
सो इहे ॿ मक़सद आहिनि ॿेलनि जे वढाई जा लाइ या डिफॉरेस्टेशन लाइ। जॾहिं ज़मीन जी सफ़ाई यानी लैंड क्लियरिंग थींदी आहे त उहा थींदी आहे इंसानी आबादी वधण करे वधीक ज़मीन जी ज़रूरत लाइ, जेका घरनि लाइ, ज़राअत लाइ, कारखाननि लाइ ऐं तफ़रीह लाइ थी सघे थी। ऐं काठीअ जो इस्तेमालु ॿारण तौरु थींदो आहे, जीअं काठियूं थियो, कोयलो थियो। इमारत साज़ीअ लाइ थींदो आहे, झुगियूं बि काठीअ मां ई ठहंदियूं आहिनि। फर्नीचर ठाहिण लाइ, कागज़, माचिस ऐं ॿिए सामान ठाहिण लाइ, साज़ ठाहिण लाइ, रांदियुनि जो सामान ठाहिण लाइ। सो इहे ॿ मक़सद आहिनि, ज़मीन खे कंहिं ॿिए मक़सद लाइ इस्तेमालु करणु, वढियल वणनि खे मुख़्तलिफ़ कमनि लाइ इस्तेमालु करणु। ॿेल जी वढाई जो माहौल ते तमामु घणो असरु थिए थो। हवा जी गंदगी वधे थी यानी एयर पॉल्यूशन वधे थी। ॿेला कटजंदा त ऑक्सीजन घटि ठहंदी ऐं काठी ॿरंदी त सावक घरनि गैस जो इख़राज वधंदो, उनजे करे एयर पॉल्यूशन जेका आहे उहा वधंदी। समुंड ऐं आबी ज़ख़ीरनि जी तेज़ाबियत में इज़ाफ़ो थिए थो, एसिडिटी ऑफ वाटर बॉडीज़। काठीअ जो ॿरण हवा में कार्बन डाइऑक्साइड जे वधण जो कारण आहे, जेको समुंड जी तेज़ाबियत वधाए सामूंडी नस्लनि खे नुक़सानु रसाए थो। जानवरनि जे नस्लनि जो ख़तमु थियणु, एक्सटेंक्शन ऑफ एनिमल्स। ॿेलनि ऐं झंगनि जे ख़तमु थियण करे जानवरनि जा काफ़ी क़िस्म ख़ात्मे तरफ़ वञी रहिया आहिनि। मिसलन पांडा थिया, गेंडा यानी राइनोसारस थियो ऐं एशियाई हाथी रुगो सबनि जे तइदाद में वञी बचा आहिनि ऐं इहे टई जेको आहे उहो ख़तमु थियण वारा आहिनि। ॿेलनि में मौजूदु वण क्लाइमेट कंट्रोल जो कमु कनि था, यानी उहे माइक्रो क्लाइमेट खे या मौसम खे जेका उन जाइ ते आहे उनखे ज़ाब्ते में रखनि था। वणनि जी छांव ऐं छटी जानवरनि ऐं ॿूटनि खे सख़्तु गर्मीअ खां बचाइनि था, छो त सिज जी डायरेक्ट रोशनी उन्हनि ते नथी अचे। उन्हनि जी गैर मौजूदगी गर्मीपद वधाए जानवरनि ऐं ॿूटनि जे माहौल खे हानिकार करे थी। ऐं उन खां अलावा सियारे में जेके वण आहिनि उहे सख़्तु सर्दीअ खां बि जानवरनि खे ऐं ॿूटनि खे बचाईंदा आहिनि। ॿोॾूं अचणु, फ्लड्स ऐं ज़मीन जो खाॼणु यानी सॉइल इरोजन। वणनि खां सवाइ ज़मीनूं खाॼी आसपास जे नदियुनि में लुढ़ी वञनि थियूं, जंहिंजे करे ज़मीन घटिजे थी ऐं पाणी बि गदिलो थो थिए। ज़िंदगीअ जे मयार ते असरु, स्टैंडर्ड ऑफ लिविंग। लखे इंसाननि जो गुज़रान ॿेलनि मां हासिलु थींदड़ शयुनि ते आहे, जीअं शिकार कंदा या नंढी ज़राअत कंदा या जड़ी बूटियूं पटे ईंदा या काठियूं मेड़े ईंदा। सो अहिड़ी तरह पंहिंजो गुज़र सफ़र कंदा आहिनि उन्हनि शयुनि ते। उन खां अलावा आम इस्तेमाल जूं अनेक शयूं जीअं रबड़ थियो, कार्क, मुख़्तलिफ़ मेवा थिया, अखरोट थिया, नबाताती तेल थिया, वणनि जो खोर थियो, उहे बि ॿेलनि जी पैदावार आहिनि। सो जॾहिं असां ॿेला कटे छॾींदासीं, ॿेला वढे छॾींदासीं, त इन्हनि माण्हुनि जो जिन जे गुज़रान जो वाहिद ज़रियो उन्हनि ॿेलनि मां हासिलु थींदड़ शयूं हुयूं, उन्हनि जो गुज़रान जो वसीलो ख़तमु थींदो ऐं उहे वीचारा वधीक ग़रीब थी वेंदा ऐं उन्हनि जे स्टैंडर्ड ऑफ लिविंग ते या ज़िंदगीअ जे मयार ते असरु पवंदो। ॿारो इन ते असां पंहिंजे अॼोके सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।